नाज़ी ख़बर शामिल कंदासीं। बटाणी की टीम JTI की दरख्वास्त ते बटाणी शहर में जेके टे क़दीमी कब्रिस्तान आहिनि उन्हनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ डिप्टी कमिश्नर कशमोर एट कंदकोट मुनव्वर अली मिठियाणी अमल दरामद कराईंदे मुख्तियार कार मीर मोहम्मद शेख खे बटाणी शहर मोकिलियो। हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे STN न्यूज़ बटाणी रिपोर्टर अब्दुल ख़ालिक भुट्टो। जी अब्दुल ख़ालिक, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल ॿुधाईंदो हलां त टीम JTI सिटी बडाणी जी दरख़्वास्त ते बडाणी शहर में जेके टे क़दीमी कब्रिस्तान आहिनि उन्हनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ डिप्टी कमिश्नर कशमोर एट कंदकोट मुनव्वर अली मिठियाणी अमल दरामद कराईंदे मुख्तियार कार मीर मोहम्मद शेख खे बडाणी शहर मोकिलियो। जंहिं बाद बडाणी शहर जी क़दीमी कब्रिस्ताननि जी माप कई वई। नंबर पहिरें ते थईम कब्रिस्तान जी इरादी जेका हिन महिल हिक जरे ते महदूद आहे। माप खां पोइ ख़बर पई त थईम कब्रिस्तान जी टे जरे 2200 ज़मीन ते कब्ज़ो थियल आहे। नंबर बे ते मोहम्मद कासिम कब्रिस्तान जंहिंजी इरादी हिन महिल हिक जरे ते महदूद आहे। माप खां पोइ ख़बर पई त मोहम्मद कासिम कब्रिस्तान जी 14 वेसवा ज़मीन ते कब्ज़ो थियल आहे। नंबर 3 ते आदल शाह कब्रिस्तान जंहिंजी इरादी हिन महिल 2 जरे आहे। माप खां पोइ ख़बर पई त आदल शाह कब्रिस्तान जी 3 एकड़ 1 जरे ज़मीन ते कब्ज़ो थियल आहे। मुकमिल माप खां पोइ मुख्तियार कार मीर मोहम्मद शेख ऐं तपेदार मुकेश कुमार JTI जी टीम खे तसली ॾींदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 ॾींहनि अंदरि बडाणी शहर जी क़दीमी कब्रिस्तान तां कब्ज़ा ख़त्म कराए बडाणी शहर वासियुनि जी परेशानियुनि खे ख़त्म कयो वेंदो। जी जी नाज़ी, ही हुआ STN न्यूज़ बटाणी जो रिपोर्टर अब्दुल ख़ालिक भुट्टो जेको असांखे अपडेट करे रहियो हो त बटाणी की टीम JTI की दरख्वास्त ते बटाणी शहर में जेके टे क़दीमी कब्रिस्तान आहिनि उन्हनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ डिप्टी कमिश्नर कशमोर एट कंदकोट मुनव्वर अली मिठियाणी अमल दरामद कराईंदे मुख्तियार कार मीर मोहम्मद शेख खे बटाणी शहर मोकिलियो।